महिरबानी तव्हांजी सर हिकिड़ो थोरो नॉलेज तव्हांखे इहा ॾियो त जी काद्यानी आहिनि जेको 7 सेप्टेंबर आहे उहो असांजे मुल्क में चवनि था त उन ॾींहं ते हिते काद्यानियुनि खे गैर मुस्लिम आइनी तरह सां करार ॾिनो वियो। असां इहो सम्झणु चाहियूं था त इहो जेको पाकिस्तान जे अंदरि इहे सिर्फ़ु गैर मुस्लमान आहिनि, बाक़ी जेके इस्लामी ममालिक आहिनि दुनिया में उते बि उहे गैर मुस्लिम माना सरकारी तरह सां काउंट कया वेंदा आहिनि या सिर्फ़ु पाकिस्तान में? इन ॻाल्हि ते मां हिकु त कॉम्पिटेंट न आहियां त मां के ॻाल्हि करे सघां, मां कंदो बि न आहियां मज़हब जे मामले में ॻाल्हि। मज़हब जी न आहे पर कानूनी मां तव्हांखे ॿुधायां थो, मज़हब जेको आहे उहो ॾाढो हिकिड़ो सेंसिटिव इशू आहे। उन में असां उलझी पिया आहियूं पाकिस्तान में। मां रुॻो चवंदुसि त हाणे हिन में एतिरा फ़िरका आहिनि, एतिरा इहे आहिनि त इन में सोच ऐं जेके बि इहे आहिनि त उन में मां अर्ज़ु ॿियो करणु चाहियो त सपोज़ को तव्हां मुस्लिम आहियो, तव्हां जॾहिं अमेरिका में रहो था, तव्हांजी अमेरिका में तव्हांखे शोहरियत मिलियल आहे त उते तव्हांजो कंहिं न कंहिं खाने में त लिखियलु हूंदो न मुस्लिम बि, त हीउ मुस्लमान आहे। मां सभ खां पहिरियों त इहा ॻाल्हि क्लियर कयां त मुंहिंजी अमरीकी शहरियत न आहे। ठीकु आहे, मां कॾहिं बि अमरीकी शहरियत न वरिती आहे। उते तव्हां जेको आहे त उते तव्हांजी घरवारी ऐं ॿार तव्हां शादी जो भले हुजनि पर मां अमरीकी शहरी न आहियां। माना अमरीका में जेको वञी करे ऐं उतां जो शहरी न हुजे बि उते शादी करे रही सघे थो? बिल्कुलु रही सघे थो। शादी करे त शादीअ जे नतीजे में उहो अमरीकी शहरी बि थी थो वञे, पर मां न आहियां अमरीकी शहरी। ठीकु आहे, माना शहरी ॿार आहिनि, मुंहिंजा ॿार अमरीकी शहरी। इहो सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट इहा अगरि त जेको बि उते मुस्लिम आहे। पहिरियों जवाबु ॾियां, इहो पाकिस्तान जहिड़े मुल्क लाइ ख़ासि, अमरीका जी तव्हां ॻाल्हि कई, अमरीका में जेको मज़हब आहे उन में उते बि त फ़िरका आहिनि न, क्रिश्चियनिटीअ में बि त इलाही फ़िरका आहिनि। ठीकु आहे सर, त असां इहो ई था सिर्फ़ु सम्झणु चाहियूं त मुस्लिम त किथे त हूंदो न न न, उते त लिखंदा ई कोन्हनि न, कहीं बि खाते या कंहिं बि खाने में न किथे बि त ही मुस्लिम आहे, ही माना ही आहे तव्हांजो ज़ाती कमु आहे। हा, उते उतां जो असूल ऐं इहा तव्हांजी इहा वॾी हिकिड़ी हिस्ट्री आहे यूरोप जी। यूरोप खां तव्हां शुरू कंदो, स्टेट ऐं चर्च में वॾो झेड़ो थियलु आहे, जिते इहे इलाही माण्हू मुआ आहिनि। अचे हुननि आख़िर इहो फ़ैसिलो कयो आहे, इहे जेके सोसाइटीज़ डेवलप थियूं आहिनि त बाबा चर्च आहे ऐं रियासत आहे। सर न अर्ज़ु इहो आहे न सर, अर्ज़ु इहो आहे न सर, ॾिसो न त हर मुल्क पंहिंजी आदमशुमारी बि कंदो आहे, उन में तक़रीबन इहो काउंटिंग त थींदी आहे न, हिते कुल माण्हू हेतिरा आहिनि, मुस्लमान कम्यूनिटी जा हेतिरा माण्हू था रहनि, फलाणी कम्यूनिटी जा हेतिरा, किथे त ॻणप थींदी हूंदी न सर? उहो न, ॾिसो उहो हिकिड़ो सेंसस बि थी थो सघे, उन में पुछनि बि अथा इहे ॻाल्हियूं त तव्हां केरु आहियो, के मज़हब छा आहे या ज़बान कहिड़ी आहे या जेको कुझु बि आहे, पर उहो रियासत जो मसइलो न आहे। तव्हां सम्झो इन ॻाल्हि खे, तव्हां फ़र्क़ु सम्झो। हुते था चवनि रियासत आहे, मज़हब आहे। मज़हब तव्हांजो ज़ाती फेल आहे, रियासत सभ लाइ आहे। रियासत सभ लाइ हिकु करी आहे। हितां हैरान थींदो इन ॻाल्हि ते त जेके 95% क्रिश्चियन आहिनि अमरीका में, उहे क्लासरूम में कंहिं बि क्लास में मज़हबी तक़रीब नथा करे सघनि। उहो गैर क़ानूनी आहे, क़ानून जे ख़िलाफ़। उहो त सर माना अमल जेको आहे न उहो त ठीकु आहे, हर हिकु पाण आइडेंटिफिकेशन जे लाइ त ज़रूरु। आइडेंटिफिकेशन त आहे ई कान न, इहा कहिड़ी आहे तव्हांजी? अॼु तव्हां मुस्लमान आहियो, अॼु तव्हां मुस्लमान, फ़र्ज़ु कयो सिख आहे, अॼु उहो सिख आहे, सुभाणे उहो मुस्लमान थो थी वञे, शिकल त साॻी आहे, आइडेंटिटी छाजी आहे? आइडेंटिफिकेशन चेंज थी वेंदी न, आइडेंटिटी चेंज नथी थिए न। न न न, तव्हां अमरीका में हिकिड़ो सुञाणप तब्दील थी वई न न न, बिल्कुलु न थी, बिल्कुलु रियासत जी नज़र में बिल्कुलु न थी। तव्हां फ़र्ज़ु कयो अमरीका जा शहरी आहियो, तव्हां सिख आहियो, सुभाणे तव्हां मुस्लमान थी वियो, अमरीका चवंदो त असांखे छा आहे, तव्हां मुस्लमान थी, तूं हिंदू थी, जेको मर्ज़ी तोखे थियणो अथई थी, तूं अमरीकन आहे, बसि एतिरी तुंहिंजी शनाख़्त आहे। ठीकु आहे, एतिरी शनाख़्त आहे, इन खां वधीक न आहे बसि।
मां सर माना अर्ज़ु मां इहो त तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां त जेसि ताईं असां हिन मुल्क में इहे ॿ शयूं अलॻि अलॻि न कंदासीं त तव्हां सकून में न वेहंदो कॾहिं बि। ठीकु आहे सर त माना जेके बाक़ी इस्लामी ममालिक आहिनि मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो हो त जेका असांजी कादियानी जेका बिरादरी आहे असांजो आदमशुमारी जो हिकिड़ो फॉर्म थींदो आहे या कोई ॿियो प्रोफार्म उन में रिलीजन मज़हब खे बि डिक्लेयर करिणो हूंदो आहे त इन ॿियनि मुल्कनि में बि माना को न को हूंदो मसइलो आहे उहो ॿियनि मुल्कनि में मसइलो त पंहिंजो हूंदो पोइ हाणे जेको न न उहो तव्हां पंहिंजे ॻीचीअ में मसइलो पाण विधो आहे आइडेंटिटी काथे बि मज़हब सां जुड़ियल न आहे। ठीकु आहे इहा हिकिड़ी तयशुदा ॻाल्हि आहे वेस्ट में वेस्टर्न सोसाइटीज़ में। ठीकु आहे रही ॻाल्हि मुसलमाननि जी मुसलमान काथे हाणे फ़र्ज़ु कयो टर्कीअ में जे तव्हां वेंदो त छा कादियानीअ खे उहो मुसलमान सम्झनि था या नथा सम्झनि हुननि खे परवाह ई न आहे। ठीकु आहे परवाह ई न आहे यार तूं पाण खे मुसलमान थो चए ठीकु आहे तूं मुसलमान हूंदे असांखे कहिड़ी ख़बर मूंखे कहिड़ी ख़बर त तूं नमाज़ पढ़े थो या नथो पढ़े या तूं मुसलमान आहे या न आहे या परदे जे पोयों तूं छा थो करे पियो मूंखे त ख़बर कोन्हे मां त रुॻो ॾिसां थो मुंहिंजे साम्हूं ई जेको कमांडो पंवर वेठो आहे अलाए शिकिल मां त मूंखे तूं मुसलमान या हिंदू नज़र कोन थो अचे। ठीकु आहे न मां जहिड़ा मुंहिंजी शकल वारा मां तोखे हिकु अरब हिंदू ॾेखारियां पोइ आहिनि न तव्हांखे हाणे हिते मुंहिंजो कंहिंसां वास्तो आहे उनजो नालो आहे गिल उहो क्रिश्चन आहे पोइ शहबाज़ गिल मोहम्मद शहबाज़ गिल मुसलमान आहे न कीअं ख़बर पई त क्रिश्चन आहे त कीअं ख़बर पवंदी छो ख़बर पए उहो पंहिंजी काथे न काथे त कहिड़ी ॻणती आहे रियासत हिन क़ौम जी माउ आहे न दर अवाम जी वास्तो ई न आहे न मज़हब सां इहो हिकिड़ो असूल वेस्ट में ठाहियो आहे इलाही झेड़नि खां पोइ। ठीकु आहे सर माना हिन वक़्तु भली कुझु बि कानून माना जेको हुजणु घुरिजे उहा त अलॻि शइ थी वई न त हिन वक़्तु मौजूदा सिनेरियो में जेको कानून आहे उन में जेके ॿियनि ममालिक जे अंदरि कादियानियुनि खे छा काउंट मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो कादियानियुनि खे गैर मुस्लिम करार ॾिनो आहे पाकिस्तान जी नेशनल असेंबली। ठीकु आहे पाकिस्तान जी नेशनल असेंबलीअ जो ठहियलु कानून सवाइ पाकिस्तान खां काथे बि उहो एक्सेप्टेबल न आहे। ठीकु आहे इन में जेको मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त मुंहिंजे ख़्याल में त ॿियनि मुल्कनि में शायदि अहिड़ी ॻाल्हि नाहे का डिस्क्रिमिनेशन वारी। ठीकु आहे वॾी महिरबानी तव्हांजी सर जेको आहे इंशाअल्लाह ताला वरी नाज़रीन असां हिन वक़्तु पंहिंजे गुफ़्तगू खे इख़्तिताम जी तरफ़ वठी था वञूं ऐं वरी इंशाअल्लाह ताला हयाती रही त खोड़ सारा मौज़ूआत आहिनि जंहिं ते वरी साईं डॉक्टर साहिब सां मुलाक़ात थींदी तेसिताईं पंहिंजे मेज़बान कमांडो पंवर खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़।